मेहर में सेकंड एडिशनल सेशन जज जी अदालत केस में ॾेखारियल सामान चर्च जे बोसी में मिटाइण तब्दील करण ते एसएचओ केन शाह ऐं वॾे मुंशी ख़िलाफ़ आईजी सिंध खे कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो। सेकंड एडिशनल सेशन जज जी अदालत में ख़ैरपुरनाथन छा पुलिस पारां हिकु मंशियात जे केस में पुलिस पारां ॾेखारियल सामान में चर्च बजाए मिटी बोसो निकिरण ते जवाबदारनि खे आज़ाद करे एसएचओ केन शाह गुलाम हैदर चांडियो वॾो मुंशी शाहनवाज़ विघियो ख़िलाफ़ आईजी सिंध खे हुकुम जारी कंदे इंक्वायरी ऐं कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। अदालत में क्राइम नंबर 163/2025 हेठि केन शाह थाणे ते दाख़िल कयल केस में पुलिस दावा कई हुई त पुलिस ॻोठ बेड़ो खान गाढ़ी जे रहवासी तौसीक उर्फ तौफ़ीक ऐं ज़ुहैब गाढ़ी खे गिरफ़्तार करे तौसीफ उर्फ तौफ़ीक गाढ़ी वटां 1100 ग्राम जॾहिं त ज़ुहैब वटां 1000 ग्राम चर्स हथ कयो वियो आहे। अॼु अदालत में पुलिस पारां केस में ॾेखारियल चर्स जे सेल थियल थेली पेश कई वई, जंहिंखे केस जे फरियादी ऐं शाहिदनि साम्हूं खोलियो वियो ऐं थेली मां चर्स बजाए मिटी ऐं भूसो निकितो। जंहिं बाद अदालत केस में ॾेखारियल फरियादी ऐं शाहिदनि अदालत में बयान ॾिनो त थेली मां निकितल सामान असली नाहे। उनखे उन वक़्त जे एसएचओ केन शाह गुलाम हैदर चांडियो वॾे मुंशी शाहनवाज़ विघियो तब्दील कयो आहे। फरियादी ऐं शाहिद जे बयान बाद अदालत केस में ॾेखारियल ॿिन्ही जवाबदारनि खे बाइज़्ज़त बरी कंदे चर्स भूसे ऐं मिटी में तब्दील कंदड़ एसएचओ केन शाह ऐं वॾे मुंशी ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ आईजी सिंध खे हुकुम जारी करे छॾियो आहे। वाज़े रहे त केन शाह थाणे ते 9 जुलाई 2025 में सरकार पारां एसआई शाहनवाज़ खोखर जी फरियाद ते ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ चर्स रखण जो एंटी नारकोटिक्स तहत केस दाख़िल कयो वियो हो।